हाँ जी बिल्कुल असां हिन वक़्तु मंछर ढंढ जे RD 62 वटि मौजूदु आहियूं ऐं तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु मंछर ढंढ में पाणी जेका सतह आहे उहा जेका 120 फुट 9 आरियल आहे, जेका कल्ह बि एतिरी सतह हुई। इन मां ज़ाहिर थिए थो ऐं इरिगेशन इंतिज़ामिया जी ज़रियनि वटां बि इहा मालूम थियो आहे त पाणी जेका आहे सा हिते जेका आहे सा चाढ़ रुकिजी वई आहे, छाकाणि त MNV ड्रेन में जो ईंदड़ पानी है वो भी जो आहे सो रुकिजी वियो आहे, जंहिंजे करे मंछर में जेका आहे सा 24 कलाकनि में का बि जेका आहे सा चाढ़ नाहे थी सघी। मंछर जे बंद के मज़बूत करण जे लाइ इरिगेशन इंतिज़ामिया RD 62 वटि जेको आहे सो पत्थर ऐं मिट्टीअ जो जेको आहे सो कमु जेको आहे सो हिन वक़्तु जारी आहे। ॿुधायो पियो थो वञे त RD 50 खां 62 ताईं जेके RDयूं आहिनि उहे जेको आहे सो उतां बंद जेके आहिनि से थोड़ा कमज़ोर आहिनि, उते जेको आहे सो हिन कम जेको आहे सो हलंदड़ आहे। इरिगेशन इंतिज़ामिया जे ज़रियनि वटां मालूम थियो आहे त फ़िलहाल जेके पाणी जी जेका चाढ़ आहे रुकिजी वई आहे। हिन वक़्तु जेको मंछर जो जेको बंद आहिनि उहे महफ़ूज़ आहिनि ऐं कुझु क़यास आरायूं ऐं कुझु ख़दशा हलिया पिए त जेको आहे सो मंछर ढंढ खे कट ॾिनो वेंदो, छाकाणि त पोइ हिते दादू तरफ़ जेको आहे सो पाणीअ जो प्रेशर जेको आहे सो वधी रहियो आहे। उन जे करे हिते इलाइक़े वासियुनि में हिकिड़ो वॾी जेका सा बेचैनी छियल आहे ऐं हिकिड़ी ख़ौफ़ वारी लहर आहे। हितां इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त जॾहिं बंदि मंछर महफ़ूज़ आहे, बंदि मंछर मां जेको आहे सो पाणी बीहजी वियो आहे त उन करे बंदि मंछर खे कट न ॾियनि, छाकाणि त इहे बंद खे कट ॾियण सां पाणी तमामु घणो आहे ऐं मंछर दरिया जी जेका आहे सा लेवल आहे, मंछर लेवल बि जेका आहे सा तक़रीबन बराबरि थी चुकी आहे। उन जे करे सेवण खां जेको आहे सो मंछर ढंढ खे जेको आहे सो कट ॾियण मां को बि फ़ाइदो न थींदो, जंहिंजे करे तव्हांजे मुतालबो कयो आहे असांजे वॾे वज़ीर खां इलाइक़े वासियुनि त मंछर ढंढ खे कट न ॾिनो वञे, छाकाणि त हिन इलाइक़े खे जेको आहे सो वधीक नुक़सानु थींदो। जी।